असां वटि हिते सुवाल आहे त असांखे हिकिड़े घण रक़मी जुज़े खे उन जे ग्रेटेस्ट कॉमन मोनोमियल फैक्टर यानी वॾो में वॾो जेको आम ॿिन्हिनि खे वंडींदड़ हुजे पर हिकु रक़मी जुज़ो हुजे उन सां मल्टीप्लाई करे रखिणो आहे। ऐं हिते असां वटि इक्वेशन आहे 8x² प्लस 12xy²। त हाणे असांखे हिकिड़े अहिड़े जुज़े सां हिन ॿिन्हिनि खे ज़र्ब करिणो आहे जेको हिन ॿिन्हिनि खे वंडींदड़ हुजे ऐं वॾो में वॾो अंग हुजे। त पहिरियां असां कोएफिशिएंट्स खणूं था जेके आहिनि 8 ऐं 12। त 8 ऐं 12 जेके कोएफिशिएंट्स आहिनि इन्हनि जो ग्रेटेस्ट कॉमन फैक्टर कहिड़ो आहे। हाणे 8 ऐं 12 जा त खोड़ सारा फैक्टर्स आहिनि, हिकु बि आहे, ॿ बि आहे, 4 बि आहे, पर जेको वॾो में वॾो अंग आहे जेको इन्हनि ॿिन्हिनि खे वंड करे थो या उनखे असां 2 या 3 या 4 सां ज़र्ब कयूं त असां वटि 8 ऐं 12 अचे थो, उहो आहे 4। त पहिरियां त असां इहो जेको कोएफिशिएंट आहे उहो असांजो 4 सां शुरू थींदो, छाकाणि त असां वटि ॿई कोएफिशिएंट्स 4 जे खोड़े में अचनि था। हाणे वेरिएबल्स ते अचूं था त असां वटि हिते आहे x² ऐं 12 सां गॾु असां वटि आहे x। त हाणे असां हिकिड़ो अहिड़ो अंग कहिड़ो थी सघे थो वॾो में वॾो जेको हिन ॿिन्हिनि जो आम वंडींदड़ हुजे, जेको आम जुज़ो हुजे, जेको ॿिन्हिनि में अचे, ऐं उहो थींदो x। छाकाणि त x² खे x वंड करे सघे थो ऐं x खे बि x वंड करे सघे थो, माना इहो ॿिन्हिनि जो जुज़ो आहे। पर इहो जेको x आहे इहो x² नथो थी सघे, छाकाणि त x² खे त x² वंड कंदो, पर x जो जेको वॾो में वॾो जुज़ो थींदो उहो सिर्फ़ु x ई थींदो। साॻे तरीक़े सां हाणे y ते अचूं था त y ऐं सॼे पासे असां वटि आहे y²। त असां वटि जेको जुज़ो थींदो, जेको वॾो में वॾो हिकु रक़मी जुज़ो थींदो, उहो y थींदो ऐं ईअं असांजो 4xy निकिरंदो, जेको असांजो वॾो में वॾो आम हिकु रक़मी जुज़ो आहे इन इक्वेशन जो। ऐं अगरि असां इन इक्वेशन मां 4xy खे कढी छॾियऊं, मतिलबु 4xy इन ॿिन्हिनि जो फैक्टर करे ॿाहिरि कढूं त असां वटि छा बचंदो। ऐं असां हिन ॿिन्हिनि खे 4xy जो ज़रबींदड़ करे लिखूं त असां वटि कीअं थींदो। त मां अहिड़ो रंग खणां थो जेको थोरो तिखो आहे। त हाणे मां तव्हांखे चवंदुमि त तव्हां इन खे वीडियो खे पॉज़ कयो ऐं ॾिसो त अगरि असां 4xy खे असां हिननि जो प्रोडक्ट करे रखूं त असां वटि छा जवाबु ईंदो। अचो त गॾिजी था कयूं त असां 4 खे 6 सां मल्टीप्लाई कयूं त असां वटि 8 अची वञे, त असां 4 खे 2 सां मल्टीप्लाई कंदासीं त असां वटि 8 अची वेंदो, ऐं x खे 6 सां मल्टीप्लाई कयूं त असां वटि x² थी वञे, त असां x खे x सां मल्टीप्लाई कंदासीं, ऐं y खे असां 6 सां मल्टीप्लाई कयूं त असां वटि y थी वञे। त y त असां वटि अॻु में ई आहे, त असां y खे सिर्फ़ु 1 सां मल्टीप्लाई कंदासीं, ऐं 1 असां लिखंदा न आहियूं, त असां वटि जेको जवाबु ईंदो उहो साॻियो ई ईंदो जेको हूंदो 2x। ऐं 2x सां अगरि असां 4xy खे मल्टीप्लाई कंदासीं त असां वटि 4 × 2 8 थी वेंदो, x × x x² थी वेंदो, ऐं y साॻियो ई रहंदो जेको बराबरि थींदो 8x² जे। हाणे अॻिते था हलूं त असां 12xy² मां 4xy ॿाहिरि कढूं त 4xy खे असां कीअं 12xy² ताईं पुॼाए सघूं था। त असां हिते जेको 12xy² आहे उनखे टोड़ण लाइ पहिरियां 4xy लिखूं था, उनखां पोइ उहो अंग लिखंदासीं जंहिंसां असां उनखे ज़र्ब कयूं त असां वटि 12xy² ते पुॼी वञूं। त 4 खे अगरि असां 3 सां मल्टीप्लाई कयूं त असां वटि 12 अची वेंदो, ऐं x में हेठि आहे ऐं मथे बि x आहे, त मतिलबु हिते असां 1 सां मल्टीप्लाई कंदासीं, ऐं 1 असां न लिखंदा आहियूं, ऐं y खे y² ताईं पुॼाइण लाइ असां y सां मल्टीप्लाई कंदासीं, त मतिलबु 4xy खे अगरि असां 3y सां मल्टीप्लाई कयूं त असां वटि 12xy² अची वेंदो। हाणे हिते असां छा कयो आहे त असां हिन साॻी इक्वेशन खे इन जो जेको ग्रेटेस्ट कॉमन मोनोमियल फैक्टर हुयो, यानी वॾो में वॾो आम हिकु रक़मी जुज़ो हुयो, असां हुनखे ॿाहिरि कढियो आहे जेको 4xy हुयो। ऐं अगरि असां हिन ॿिन्हिनि मां 4xy खे हाणे अलॻि सां अलॻि करे रखूं त असां वटि इहा इक्वेशन ईअं थी वेंदी त 4xy छाकाणि त हिननि ॿिन्हिनि टर्म्स में कॉमन आहे, हिन में बि 4xy आहे ऐं राइट हैंड साइड वारी में बि 4xy आहे, त 4xy असां इन ॿिन्हिनि मां बि कॉमन वठी करे 4xy अलॻि सां लिखी सघूं था, ऐं वरी उनखां पोइ उहो ज़र्ब में लिखी सघूं था इन ॿिन्हिनि अंगनि सां जेके असां वटि आहिनि। हिकिड़ो आहे 2x ऐं उनखां पोइ वरी असां प्लस में वरी लिखी सघूं था 3y, छाकाणि त 4xy 3y सां बि ज़र्ब में आहे। ऐं हिते असांजो सुवालु हल थी वियो, ऐं असां इन खे तस्दीक बि करे सघूं था त अगरि असां 4xy खे वापसि इन ॿिन्हिनि अंगनि सां मल्टीप्लाई कयूं त ॾिसो 4xy खे असां 2x सां मल्टीप्लाई कयूं त असां वटि 8x² अची वेंदो, ऐं 4xy खे अगरि 3y सां मल्टीप्लाई कयूं त असां वटि 12xy² अची वेंदो। त मतिलबु इहो जेको असांजो टर्म आहे 4xy मल्टीप्लाइड बाय 2x + 3y, इहो ई असांजो इन जो वॾो में वॾो आम हिकु रक़मी जुज़ो आहे, ऐं इहो असांजो जवाबु आहे।